अॼु ॾहों रोज़ो हिकु अहिड़ी अज़ीम तर हस्ती सां मुंसलिक आहे। उहा हस्ती जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त उन्हनि जहिड़ी का ख़ातून न आहे। उम्मुल मोमिनीन मोमिननि जी मां, ख़ातून जन्नत जी वालिदा, जन्नत जे शहज़ादनि जी नानी हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो अॼु योम विसाल आहे। पाण जो नालो जॾहिं बि पाण जो नालो अचे थो, उन नाले सां गॾु इस्लाम जी तारीख़ जो अहिड़ो मंज़र साम्हूं अचे थो जेको कॾहिं उन्हनि जी हस्ती खां अलावा न कॾहिं ॾिठो न कॾहिं ॿुधो। पाण अरब जूं अमीर तरीन ख़ातून हुयूं, पाण अरब जूं हिकु वॾियूं बिज़नेस वुमेन हुयूं। पाण वटि माल दौलत जी कमी न हुई। पाण हिकु प्रिंसेस हुयूं, आम अल्फाज़ में चइजे, ख़ादमाऊं हुयूं पाण वटि। पर जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में अचनि थियूं, पंहिंजी तमामु दौलत इस्लाम ते क़ुर्बान करे छॾनि थियूं, पंहिंजी तमामु दौलत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में ॾेई छॾनि थियूं ऐं पाण रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचनि थियूं। हज़रत बीबी ख़दीजा जो जॾहिं बि नालो अचे थो त इस्लाम जी तारीख़ जो उहो मंज़र साम्हूं अचे थो जेको शायदि आम ज़हन जे लाइ एक्सेप्ट करणु बि हिकु वॾी ॻाल्हि आहे। उहो मंज़र, उहो वक़्तु, उहो ग़ारे हिरा में वही अचणु, रसूल ख़ुदा जो घर वापसि तशरीफ़ खणी अचणु, उहा फ़िकर, उहो शौक़ जो मंज़र, उहो वहशत जो मंज़र, उहो दहशत जो मंज़र, उहे तमामु शयूं जॾहिं साम्हूं अचनि थियूं त संभालण वारी केरु आहे? संभालण वारी अमा ख़दीजा आहे। ऐं हिते कंहिं आम हस्ती जी ॻाल्हि न थी रही आहे, हिकु नबी जी ॻाल्हि थी रही आहे, रसूल ख़ुदा जी ॻाल्हि थी रही आहे। उन्हनि खे उन फीलिंग मां कढण वारियूं, उन फीलिंग में उन्हनि जो साथ ॾियण वारियूं अमा ख़दीजा आहे। पाण इस्लाम जो उहो दौरु जेको इस्लाम जा 3 साल तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था, उहे तकलीफ़ दे साल, उहे मुश्किल तरीन साल जंहिंमें बुखूं बि कटियूं वयूं, ज़ुल्म बि सहा विया, हिजरतूं बि थियूं, लिखियो बि वियो, खोड़ सारियूं शयूं जंहिंमें हिस्ट्री में अचनि थियूं। इनशाअल्लाह वक़्तु मिलियो त ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं उन ते बि। पाण उन वक़्तु बि पाण हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे यादि कराईंदी हलंदमि त अरब जी हिकु शहज़ादी जंहिंजी ख़िदमत जे लाइ 4 ख़दमाऊं उते हूंदियूं हुयूं, पाण उहे हुयूं, पर इस्लाम जे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, उन्हनि जी मोहब्बत जे लाइ पाण पेट ते पत्थर बि ॿधियऊं। पाण उहे बुखूं कढियूं जेके पेट ते पत्थर बि ॿधियूं। ऐं उहो ई दौरु हो ऐं उन ई दौर में पाण उन्हनि तकलीफ़ूं बि खयूं इस्लाम जे लाइ, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ जे लाइ। ऐं उन ई तकलीफ़ुनि में पाण हिन दुनिया खां रुख़सत थियूं। हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका मां तव्हां सभिनी साम्हूं पेश करणु चाहियां थी। अक्सर असां हिस्ट्री में पढ़ंदा आहियूं, अक्सर असां शयुनि में ॾिसंदा आहियूं त पाण वेंदियूं आहिनि ग़ारे हिरा। अॼु बि अगरि तव्हां सभिनी खे नसीब थी हुजे उनजी ज़ियारत, तक़रीबन 45 खां 50 मिनट जो चवनि था त सफ़र आहे। हिन दौर में जॾहिं उहो सफ़र आसान ठाहियो वियो आहे, जॾहिं स्टेप्स ॾिनियूं वियूं आहिनि, हिन दौर में बि 40 खां 50 मिनट जो उहो दौरु जॾहिं जबलनि जो दौरु हो, पाण जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उते क़याम कंदा हुआ त पाण ओॾां वेंदियूं हुयूं, उन्हनि जे लाइ मानी खणी वेंदियूं, आम अल्फाज़ में मानी खणी वेंदियूं उन्हनि जे लाइ। ऐं पाण रसूल ख़ुदा त वेंदा ई वेंदा हुआ, पर पाण बि उन्हनि जे लाइ ओॾां वेंदियूं हुयूं। ऐं हिकु ॻाल्हि जेका मूंखे यादि अचे थी, मां ज़रूरु हिते पेश करणु चाहियां थी त हिकु दफ़ो जो ईअं ई मंज़र आहे, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ग़ारे हिरा में आहिनि, पाण अची रहियूं आहिनि हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि
मौजूद आहिनि ऐं फरमाइनि था त हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा तव्हांजे लाइ मानी खणी अची रहियूं आहिनि। उन्हनि जे लाइ उहे लफ़्ज़ मां हींअर ॻाल्हाए रही आहियां त लिटरली हिकु अलॻि फील आहे जेका मुंहिंजे हींअर अंदर में आहे। पाण उते त ॻाल्हि थी रही आहे जिब्राईल अलैहिस्सलाम जी, जेके वही खणी आया आहिनि ख़ुदा ताला जी तरफ़ां, ख़ुदा ताला जो पैगाम, जेके बि असां वटि अचनि थियूं, असां वटि जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके वहियूं आयूं आहिनि, पाण उहे शख़्सियत आहिनि ऐं उन्हनि जा लफ़्ज़ ईअं आहिनि त ख़दीजा खे सलाम चइजो, ख़ुदा ताला जे तरफ़ां बि असांजो बि सलाम चइजो ऐं इन शइ जी बिशारत ॾिजो त जन्नत में उन्हनि जो महल तयारु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।